नाज़रीन अवां ॾिसी रहिया आहियो ख़बरचार टीवी ऐं आउं आहियां ज़ुल्करनैन हैदर। माण्हुनि जे दर्दनि खे महसूस कंदे गुलफरान भी नान ऐं मानी सस्ती करे छॾी जीअं ग़रीब इंसान ॿिनि वक़्तनि जी मानी खाई सघनि। हिन वक़्तु लाइन ते मौजूदु आहे हज़ूर बख़्श। जी हज़ूर बख़्श ॿुधाईंदा। महंगाई जो सो उरूते आहे। हिन महंगाई में जो आहे आम इंसान ॿिनि वक़्तनि जी मानी जे लाइ परेशान आहे। उन माण्हुनि जी तकलीफ़ खे महसूस कंदे हिते गुले फरान जे तरफ़ां जो आहे सो नान 5 रुपया और 15 रुपए कयो आहे। जेके मानी उहा 15 वारी 10 रुपए कई वई आहे। हिन वक़्तु मौजूदु आहे अली भाई, उन खां मालूम कंदासीं त तव्हां इहो जज़्बो कीअं पैदा थियो। आवाम ॾाढी परेशान है। अटो सफ़ा महांगो थी वियो आहे। आवाम जी रिलीफ जे लाइ ये माण्हू बुख न मरनि। असी 20 रुपए वारी मानी 15 रुपए जी करे छड़ी, 15 रुपए वारी चपाती 10 रुपए जी करे छड़ी ताकि आवाम के सहूलत मिली वजे ऐं 2 वाल जी मानी आवाम पेट भरे खाए। ऐं असां ग़रीबनि सां सफ़ा रियायत भी कंदा आहियूं, शादियुनि में भी रियायत कयूं था। इन जे करे यतीमनि सां जेकी यतीमनि जी शादी हूंदी आहे उन्हनि सां भी असीं रियायत कयूं था जे ग़रीब जो भलो थी वजे। जी ही 22 सॼे सिंध में असांजा नान गुले फरान शीरमाल छाप हलन पिया, अल्लाह जो शुक्र है। ऐं दोस्तनि के ही है कि कंहिं गरीब यतीम जी छोकरी जी शादी असीं उन्हनि जे लाइ भी रियायत कंदासीं। ऐं इंशाअल्लाह टंडुलिया शहर जे लाइ ही असांजी कामयाबी है। असांजो कम डबल हले पियो। इंसान असां 20 रुपए वारी मानी 15 रुपए जी कई है। 15 रुपए वारी जेकी चपाती है वो 1.5 रुपए जी कई है। इनसां कम भी असांजो भलो हले पियो ऐं शइ भी 1 नंबर जी हलायूं पिया। शुक्रिया। इन्हनि जो चवणो हो त असां आम इंसान जी तकलीफ़ूं ॾिसी या रियायत कई आहे, उन जो अजर अल्लाह ताला ॾिनो। कैमरामैन महबूब अली सां गॾु हुज़ूर ख़ासि कली ख़बरचार टीवी टंडोला।